नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त इस्लामाबाद हाई कोर्ट जे फ़ैसिले जी रोशनी में इलेक्शन कमिश्नर मेंबरनि जी मुक़ररी जे मामले में अहम अॻु भराई थी है। हुकूमत तरफ़ां मुक़ररु कयल मेंबरनि जी मुक़ररी जो फ़ैसिलो रद्द थी वियो आहे। क़ौमी असेंबली जे स्पीकर ऐं सेनेट चेयरमैन इलेक्शन कमिशन मेंबरनि जी मुक़ररी जे लाइ हुकूमत ऐं अपोज़िशन खां नवां नाला घुरी वरिता आहिनि। सेनेट चेयरमैन सादिक संजरानी, क़ौमी असेंबली जे स्पीकर असद कैसर, वज़ीर आज़म इमरान खान ऐं मुख़ालिफ़ धुर जे अॻुवान शहबाज़ शरीफ़ खे ख़त मोकिले छॾिया आहिनि। लिखियल ख़त में सेनेट चेयरमैन ऐं स्पीकर, वज़ीर आज़म ऐं मुख़ालिफ़ धुर जे अॻुवान खां ॿिनि मेंबरनि जी मुक़ररी जे लाइ टे नाला घुरी वरिता आहिनि। वज़ीर आज़म ऐं मुख़ालिफ़ धुर जे अॻुवान तरफ़ां नाला मिलण खां पोइ मुज़ाकरा नाला पार्लियामानी कमेटी ॾे मोकिलिया वेंदा। यादि रहे त सेप्टेंबर में सदर आरिफ अलवी इलेक्शन जे ॿिनि मेंबरनि जी मुक़ररी जी मंज़ूरी ॾिनी हुई, जंहिंखे अपोज़िशन रद्द कंदे चयो त इन हवाले सां असां सां का बि मुशावरत न कई वई हुई, जॾहिं त चीफ इलेक्शन कमिश्नर सरदार मोहम्मद रज़ा बि नवां मुक़ररु कयल मेंबरनि खां हलफ़ खणण खां माज़रत करे छॾी हुई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।